बलूचिस्तान के ज़िले मस्तोंग में धमाके में जेयूआई अगवान हाफिज़ हमदुल्ला समेत 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। धमाको हाफिज़ुल्लाह जी गाॾीअ वेझो थियो आहे, जंहिंमें हाफिज़ हमदुल्ला समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस जो इहो चवणु आहे त हाफिज़ हमदुल्ला समेत ॿियनि ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद जे लाइ बिना देर भर पासे वारी इस्पताल पहुचायो वियो आहे, जितां ज़ख़्मियुनि खे कोयटा मुंतक़िल कयो पियो वञे, जॾहिं त पुलिस ऐं ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि वाक़े वारे हंध जो घेरो करे वरितो आहे। शाहिदियूं गॾु कयूं पियूं वञनि। डीसी मस्तोंग मूजिबि धमाके में 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन में हाफिज़ हमदुल्ला बि शामिल आहे ऐं ज़ख़्मियुनि जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। बलूचिस्तान जे ज़िले मस्तोंग में धमाके में जेयूआई अगवान हाफिज़ हमदुल्ला समेत 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। धमाको हाफिज़ुल्लाह जी गाॾीअ वेझो थियो आहे, जंहिंमें हाफिज़ हमदुल्ला समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस पारां इहो ॼाणायो पियो वञे हाफिज़ हमदुल्ला समेत ॿियनि ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ बिना देर भर पासे वारी इस्पताल पहुचायो वियो आहे, जितां ज़ख़्मियुनि खे कोयटा मुंतक़िल कयो पियो वञे। पुलिस ऐं ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि वाक़े वारे हंध जो घेरो करे वरितो। शाहिदियूं गॾु कयूं पियूं वञनि, जॾहिं त डीसी मस्तोंग मूजिबि धमाके में 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन में हाफिज़ हमदुल्ला बि शामिल आहे। ज़ख़्मियुनि जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे।